अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्ला अस्सालुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीज़ बरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। कज़ियो करबला जो निसोरो नाज रिंद परोड़ी निराज कज़ियो करबला जो हमदो सलात का बाद सब तारीफ अल्लाह करीम जे ज़ात लाए जेको जहानन जो खालिक बिया मालिक बिया हर शय उन जे वस में आ जेके चाहे हेठ करे जेके चाहे मथे करे। सलातो सलाम आमना जे लाल यतीमन जे यार नबिन जे पगदार आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा अड़गड़िया ऐं बेहिसाब हिन स्टेज ते वेठल उलमाए किराम सनाख्वान आशिक़े रसूलो तमाम सभिनी के दिल जे गहराइन सां खुशामदीद चवां थो त ज़िक्र हुसैन में हिन नूरानी महफिल में जलसा शान शुहदाए करबला में शरीक थिया हो। इंशाअल्लाह ताला हे मौला हुसैन जो पैगाम आ, मौला हुसैन जो सलाम आ, मौला हुसैन जी अजमत आ। अज हिन महफिल मां को भी खाली वापस न वनी सकदो। जो अजु मौला हुसैन सा प्यार आ तो वो हथ मथे करे, जो मौला हसन सा प्यार आ वो बई हथ मथे करे। जेके बीठल आयो तवा के मौला हसन हुसैन जी मोहब्बत आए तो इन महफिल में शरीक थी दो। मुझा सुहना ही उहो हुसैन आ दुनिया जा बार जमन झोली में डाडो खड़े, नानो खड़े, नानी खड़े, पुफी खड़े, चाची खड़े, मासी खड़े, डाडी खड़े। हे मौला हुसैन दुनिया ते अचे मदीने वारो सरदार पंहिंजी झोली में खड़े। अरे तोखे बच्चो जमे, मुखे बच्चो जमे, पाड़े वारे के बच्चो जमे, आलमन के औलाद जमे। असा जो उसूल हुंदो आ त पंहिंजे बच्चे के मिठी शे खाराइंदा हूं, बच्चे पंहिंजे के या गुड़ खाराइंदा हूं या माखी खाराइंदा हूं या खंड खाराइंदा हूं या निबात खाराइंदा हूं या खारक खाराइंदा हूं। वाह मौला हुसैन तुझी आमद थे तो तोखे पंजो नाने मुस्तफा लाबे दहन तो खाराए। मां समझा दो दवा तो घर रखी आया हो या रस्ते ते केरा आया हो। गालायो गालायो मुझा अदा मुझा दोस्त मुझे महबूब मदीने वारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हुंदी ही सुबह जे टाइम में सलाम वराए करे पंजे गुलामन दे, पंजे आशिकन दे, पंजे परवानन दे, पंजे दीवानन दे मोहर करे वेंदा त आशिक महबूब जो दीदार वठी करे कल भी करार हासिल कंदा हुया।
मौला हुसैन जी आमन थिया महबूब मदीने वारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम वराए करे मुख्तसर दुआ फरमाइया। महबूब फरमायो अली उठ जी या रसूल अल्लाह। पान फरमायो अली अज तुझे दौलत खाने ते हलणो आ ओ मुझा अद्दा मुझा दोस्त। महबूब मदीने वारा हजरत अली जे आस्थाने ते तशरीफ खड़ी गया। सुना वेहंदे ते ॾाढो मज़ो जेके बीहंदान त मूंखे महसूस थींदो आहे तकरीर में या भाजो करन या मुंह ॾेखारे भॼी वेंदा। ईअं न कयो यार, मौला जी मोहब्बत में आया हो। हे हुसैन उहो ना है कंहिंजो थोरो न खणंदो आहे। अरे महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको मौला हुसैन बुलाते हैं। ये महफिल आम ना है, ये उहा महफिल आ। महबूबन फरमायो अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। आका फरमायो हुसैन मुंह मझा मां हुसैन मझा। आका फरमायो जेका मां राजी उनका हुसैन राजी, जेका हुसैन राजी उनका मां मदीने वारो राजी, जेका मां मदीने वारो राजी उनका रब खुद राजी। या अली बसदा थक जी पे अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। हक चार यार या अली जिंदाबाद। मुजादा मुझा सोना तवज्जो तो घुरा। अरे अल्लाह जो मदीने वारो महबूबा पर मदीने वाले जो महबूब मौला हुसैन। मदीने वाले जो महबूब केरा गला मौला हुसैन। अरे जेका मौला हुसैन राजी उनका मदीने वारो राजी, जेका मदीने वारो राजी उनका रब राजी। अरे जेका रब राजी थी दो वो हुसैन के जन्नत में रब राजी। महबूब हजरत अली जे दौलत खाने थे तवज्जा मुझे ख्याला महबूब रस्ते में तशरीफ खयूं था हलन। फरमाया अली दे खबर जी सोना पान फरमा जो तुझे दौलत खाने ते ता हलऊं। हुसैन जी आमदा नजर कुछ अचई तो या रसूल अल्लाह ॾिसां तो आसमान ते 4 लख मलाइका आहिनि हुसैन जे दीदार में। अरे हे हुसैन उहो आ, हे हुसैन उहो आ जो शिमर खंजर वहाए ऐं तैयारी पियो तो करे खंजर वहाण जी। चे तो हुसैन चमी तो नमाज तो पढ़ा सजदो लंबो तो करी। पाण फरमायो मां 2 सजदा कंदो आहियां। चो सुभान अल्लाह। एक सजदो रब जो, बो सजदो इश्क जो, बो सजदो इश्क जो। शिमर देर न कई मौला हुसैन सजदे में आ। जुम्मे जो ॾिहाड़ो आ उन ज़ालिम खंजर हलायो आ। हुसैन जो सिर कटजी वयो। मौला हुसैन जी ज़बान ते सुभान रब्बियल आला जो आवाज पे तो हले। शिमर चयो हुसैन तुझो सिर कटजी वयो। मौला हुसैन फरमायो मुखे केड़ी खबर सिर कजो या न कजो। मौला हुसैन जी जबान ते सुभान रब्बियल आला जो आवाज आ। शिमर चयो हुसैन तुझो सिर कटजी वयो। मौला हुसैन फरमायो मुखे केड़ी खबर सिर कजो या न कजो। चौंदो मौली साहब गाल दलील सा कर। यूसुफ अलैहिस्सलाम ते मिस्र जो औरतूं आशिक थियण लगियूं। चवण लगियूं दे खबर गुलाम के दिल नहीं बैठी आ। गुलाम जे मथा आशिक थिया, गुलाम जे मथा तू फिदा थी आया। तू चवे थी गुलाम ना है हुस्न जो इमाम आ।
जे पते नथी अचेव त तव्हां मूरे तशरीफ खणी अचो जीअं जीअं और तू तशरीफ खणी आयूं कतारन में वेठियूं हिक हिक के छुरी ॾिनी वई हिक हिक के सूप ॾिनो वयो उतां गुज़र थियो उता गुज़र थियो कंहिंजो यूसुफ अलैहिस्सलाम जो अरे और तू यूसुफ अलैहिस्सलाम के ॾिसंदी बि रहियूं पंहिंजा हथ कटींदी बि रहियूं अल्लाह फरमाए तो कुरान करीम में वकत्तान ऐदियहुन वकुल हाश लिल्लाह मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुल करीम चवण लगियूं पंहिंजा हथ त कटे विधाऊं चवण ईअं लगियूं हे त मलाइकनि जो सरदार आहे अरे जेके और तू यूसुफ अलैहिस्सलाम के दिसल उन्हनि के पंहिंजे हथनि कटण जी ख़बर काने सूप से कटजी विया हथ भी कटजी विया छुरा जेके हिन उहे रानुनि ते अची विया चवण लगियूं हे यूसुफ अलैहिस्सलाम वाकई हुस्न जो इमाम आहे हे त मलाइकनि जो सरदार आहे अरे जेके और तू यूसुफ के दिसल उन्हनि के हथ कटण जी ख़बर काने जेको सुहिणो हुसैन रब के ॾिसे उनखे गर्दन कटण जी कहिड़ी ख़बर मौला हुसैन फरमायो शाहे तमन्ना हरी है जली तो नहीं इश्क की आग दिल में है बुझी तो नहीं गर्दन कटी जो है लेकिन झुकी तो नहीं रब जो कसम नबी न हुजे हा त नबूवत न हुजे हा हुसैन न हुजे हा त हक जो आवाज न हुजे हा अरे नबी न हुजे हा त कुरान न हुजे हा हुसैन न हुजे हा त नेज़े ते कुरान जी तलावत केर करे 4 लख मलाइका उन मौला हुसैन जे दीदार ते आया सुभान अल्लाह चओ त मूंखे बि त ख़बर पवे न बाबा अन करीब अंसार मुस्लिमीन जो सरपरस्त आला अगवान किबला हजरत किबला साईं दिलबर साईं अन करीब ईंदा दीदार थींदा दर्शन थींदा सुभान अल्लाह त चओ न वरी खिताब थींदा वरी जिक्र भी हुसैन जो हुजे और ज़बान भी साईं दिलबर साईं जी चो सुभान अल्लाह मुझा सुहना मुझा कंबर वारा साईं फरमाइंदा हा मोहब्बत ना चीज के चीज बनाईंदी आ मोहब्बत उन मकाम ते पहुंचाईंदी आ जिथे अल्लाह जा मलाइक भी न पहुंची सघंदा अरे हे उहो हुसैन आ जंहिंजे दीदार लाइ 4 लख मलाइक आया हन मुजादा मुजा दोस्त सैयदना अमीर उमर जी सल्तनता पान खिलाफत तशरीफ फरमाहन मौला हुसैन के चवंदा रहा सही कॾहिं तशरीफ खणी अचो असां जे दौलत खाने ते मेहरबानी करे मौला हुसैन तशरीफ खणी आया पान कहीं जरूरी मसालन में शरीयत जे मसालन में मसरूफ हुआ वजीर भी हुआ गवर्नर भी हुआ सब वेठा हुआ मौला हुसैन बाहर तशरीफ फरमा हुआ इंतजार कंदे कंदे ये पान तशरीफ खणी वया ये कंदे कुछ ॾिहारनि खां बाद अमीर उमर सां मुलाकात थी चो सुभान अल्लाह अर्ज क्यों सोना भला अचो कोन ता असांजे दौलत खाने ते पान फरमायो असां आया हुआसीं पर तहां कहीं जरूरी कम सां हुयो तहां कहीं जरूरी कम सां हुयो इन करे तहां जी असांजी मुलाकात न थी पान फरमायो मौला हुसैन ये दस्तार मिलिया ही पटको मिलियो ही पग मिलिया सब कुछ तहां जे सदके ते मिलियो पान पंजे वारन वठी अल्फाज फरमायो त अमीर उमर कले अमीर उमर बणियो आहे कले फारूक बणियो आहे जने अहल बैत जी गुलामी ॾिनी तई सुणा तव्हां असां वटि तशरीफ खणी ईंदा कयो मां केर थींदो आ मूंखे ख़बर पवे आ त मां बाहुमदी खलीफो ज़रूर आहियां बाहुमदी करे मां गुलामी रहा मेहरबानी करे जेको कुछ मिलियो आ मूंखे मिलियो आ त अहल बैत जे सदके मिलियो
मुझा सोना अल्लाह फरमायो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अल्लाह फरमाए तो महबूब दुनिया वारन के फरमाए तवा के मुझे सदके सब कुछ मिलो, ईमान मिलो, इरफान मिलो, कुरान मिलो, रब्बुर रहमान मिलो, जिंदगी मिली, सोनी औलाद मिली, सब मुझे सदके मां तवा का अजर न थो घुरा, मां ता का मुआवजो न थो घुरा, मां इन जो हिसाब न थो वठा। इल्लल मवद्दत फिल कुर्बा, मुझे अहल बैत सा मोहब्बत कयो, मुझे हसन सा मोहब्बत कयो, मुझे हुसैन सा मोहब्बत कयो, मुझे अली सा मोहब्बत कयो, मुझे फातिमा सा मोहब्बत कयो। सैयदना अमीर उमर जी दरबार में मुख्तसर पुत्र आयो हजरत अब्दुल्ला अर्ज की तो बाबा अर्ज कया नाराजगी न थे चे भली पुत्र गल है बाबा नाराज थींदो फरमाए न नाराज थींदासी चे दियो त खबर असां जी पघार 4000 मौला हुसैन जी 8000 गालायो गालायो माले गनीमत में असा के हिक उठ मिले मौला हुसैन के 2 उठ मिलन काथे भी विरासत थे मौला हुसैन के 2 हिस्सा मिलन असा के हिक हिस्सो शाम माजरा है। पान फरमाए अब्दुल्ला खबरदार थी सुभान अल्लाह न चंदो सकते न चवंदो त मागते न लंदो या सुभान अल्लाह लूठी भी न पाती होती हाने हाईवे जो रस्तो वरतो थे केड़ी खबर है तहां जी सुभान अल्लाह के अल्लाह ताला कराची समुद्र में पहुंचाए केड़ी खबर है कराची समुद्र में निकरी पाकिस्तान जे समुद्र में निकरी हिंदी समुद्र में दाखिल थे केड़ी खबर है हिंदी समुद्र में अल्लाह उनके झुकाए करे उन तहां सा जी सुभान अल्लाह के अरबी समुद्र में दाखिल करे केड़ी खबर है तां जी मुझी सुभान अल्लाह के रब करीम गुंबद खजरा वट पहुंचाए केड़ी खबर है या गुंबद खजरा वट सुभान अल्लाह पहुंचण वाली मौला हुसैन जी दरबार में पहुंचे। पान फरमाए पुत्र गाल त बुध चमी थो त 2 हिस्सा हुनन के हिक हिस्सो असा के भला उनन जे नाने जेड़ो नानो त बुधाए सुभान अल्लाह न चाहिए अरे हुनन जे नाने जेड़ो नानो त बुधाए हुनन जो नानो इशारो करे चंद्र बाधा त थे हुनन जो नानो इशारो करे लथल सिज वापस दे हुनन जे मां जेड़ी मां त आण गालायो गालायो हुनन जी अम्मा जेड़ी अम्मा त आण रात थी दिया मानू पंजे बच्चन के माऊ पंजे बच्चन के सुमारी दी हुल मोबाइल हलाए करे माऊ पंजे बच्चन के सुमारी दी हुल हिंदोरन में वाह मौला हुसैन तुझी अम्मा जने भी हसन के सुमारे हुसैन के सुमारे तो कुरान पढ़ी पढ़ी करे सुमारे उन्हनि जेड़ी मां त आण अब्दुल्ला पुत्र उन्हनि जेड़ी मां त आण दिसा भला हसन हुसैन जे अबे जेड़ो अबो ता डाढा नचे अली असां जो मौलाया है कम कंदो सब सौलाया है ओ अली बिना ना है गली गली हथ खड़ो तो मुखे खबर पवे न अली वारा हो या हाँ सुभान अल्लाह अली असां जो मौलाया है कम कंदो सब सौलाया है ओ अली बिना ना है गली गली अली बिना ना है गली गली इश्क मंझा चा अली मबत माचा अली अली
अली जड़ो अली ताने देखार जेके भी कायनात में वली थींदा ए अली उहो आ जेको वलियन जो सरदार आ ए बतूल उहो है जन्नत जे ए कायनात जे सबन जे औरतुन जी सरदार आहे तो उन्हनि खे बहिसा न मिलंदा त छा मिलंदो ॻाल्हायो ॻाल्हायो मुंहिंजा अदा मुंहिंजा दोस्त ख़ास गुज़ारिश ॾहीं जो ॾिहाड़ो घर में वेही गुज़री हाँ कचहरियूं कंदे गुज़री वेंदी भली फी सबीलिल्लाह मौला हुसैन जो न्याज़ कर लख चकर कर खाईंदा सुईंबे नींदे त खाराईंदा सुईंबे पर यार गप जो किलो नथी ॻाल्हा ॻाल्हाए त सही न मिलाद में असां सां गॾु वरी हुननि सां बि गॾु ॻाल्हायो त सही न अरे जेको बिन बेड़ियुनि ते चढ़ंदो आहे उहो मरंदो न आहे त बचंदो आहे ॻाल्हाए त सही न मुंहिंजा सुहिणा ईअं न कयो मिलादी थियो त सच्चा थियो अहल बैत जी मोहब्बत रखो त सच्ची मोहब्बत रखो अहिड़ी मोहब्बत रखो जो मुझे मौला हुसैन लाइ आका अहल बैत लाइ फरमायो व मम्मा तला हुब आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात शहीदा जेको अहल बैत सां मोहब्बत करे मरी वियो वो त जण शहीद ज़बानी मोहब्बत न रखो अहिड़ी मोहब्बत रखो जेका मौला हुसैन पंहिंजे रब सां मोहब्बत कई आहे अरे को वॾी ॻाल्हि हुई छा पाणी आणनि जंहिंजो नानो मुस्तफा पंहिंजे आङिरनि मुबारकनि मां पाणी कढे 1400 सहाबा पियनि रज रज के खणनि बि उन्हनि जा जानवर बि पियनि मौला हुसैन ला को पानी मसलो आचा असल न बस कजियो करबला जो निसोरो नाज रिंद परोड़िन राज कजियो करबला जो अल्लाह ताला का दुआ रब करीम मुझे अल्फाज कबूल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।